सिंटेक इन्फो ते अवांखे भलीकार दोस्तों। जी हाँ दोस्तों, एमेज़ॉन ते एमेज़ॉन प्राइम डे जे हवाले सां हिकु तमामु वॾी सेल लॻल आहे। 23 ऐं 24 जुलाई ते एमेज़ॉन प्राइम ते 70% ताईं डिस्काउंट जी सेल लॻल आहे। अवां बि मौक़े जो भरपूर फ़ाइदो हासिलु कयो। उन लाइ अवां असांखे तफ़सील सां हिन वीडियो में आगाह कंदासीं। अचो त अवांखे ॾेखारियूं। अचूं था एमेज़ॉन प्राइम जी एप्लीकेशन ओपन कयूं था। तव्हां इंटरफेस ते ॾिसी सघो था त इन ते इश्तिहार लॻल आहे। असां हिनखे क्लिक कंदासीं त ॾिसूं त कहिड़नि कहिड़नि आइटम्स ते केतिरो जेको सो डिस्काउंट लॻल आहे। अवां एमेज़ॉन जी जेका असां एप्लीकेशन ऑन करे अवां पाण चेक करे था ॾिसी सघो त केतिरे आइटम्स ते केतिरी डिस्काउंट लॻल आहे। अवां जेको सो कैटेगरी सिलेक्ट करे चेक बि करे सघो था या ऑल आइटम्स ते जेको सो सिलेक्ट करे चेक करे सघो था। उन लाइ अवां पंहिंजे जेको डिस्प्ले आहे उनखे क्लिक कयो। अचो ॾिसो, हे आहे मोबाइल्स, मुख़्तलिफ़ जेके इलेक्ट्रॉनिक्स जूं शयूं आहिनि, होम अप्लायंसिस, परफ्यूम, ब्यूटी, ज्वेलरी, हर आइटम ते जेको सो डिस्काउंट लॻल आहे। अवां चेक करे पाण ॾिसी सघो था त कहिड़ी शइ ते केतिरो डिस्काउंट आहे। 10% खां वेंदे 70% ताईं डिस्काउंट आहे। इहो सिर्फ़ु 23 ऐं 24 जुलाई ते आहे। इन ॾींहं ते जेको सो एमेज़ॉन प्राइम डे मल्हायो पियो वञे। हीउ एमेज़ॉन प्राइम डे हर साल मल्हायो वेंदो आहे। तव्हां चेक कयो, इहे एयरपैड, एयरफोन्स तव्हां ॾिसी सघो था। इहो उन्हनि ते पंहिंजो तव्हां हेडफोन्स चेक करे तव्हां ॾिसी सघो था त कहिड़े आइटम ते केतिरो डिस्काउंट लॻल आहे। ऐं जेकॾहिं अवां 200 रियाल खां वधीक जी ख़रीदारी कंदव त अव्हांखे होम डिलीवरी फ्री आहे। जी हाँ दोस्तों, होम डिलीवरी फ्री ऑफर आहे एमेज़ॉन प्राइम डे ते। अवां हींअर ई को बि पंहिंजी कैटेगरी मां आइटम सिलेक्ट करे ॾिसो। म्यूज़िक, होम थिएटर, मुख़्तलिफ़ डिवाइसिस तव्हां ॾिसी सघो था। तव्हां चेक करे लैपटॉप ऐं जेके PC स्क्रीन आहिनि, उन खां अलावा जेके एंड्रॉइड बॉक्सिस आहिनि, असां तव्हांखे ॾेखारींदा था हलूं। अवां पंहिंजी मर्ज़ी सां को बि आइटम सिलेक्ट करे, अवां ज़रूरी न आहे त हिन वक़्तु ख़रीद कयो। तव्हां एड टू कार्ट करे छॾियो। एड टू कार्ट कंदव त पोइ अवां जेको सो 24 जुलाई ते अवां उनजो ऑर्डर करे था सघो। हीअं तव्हां कहिड़े बि आइटम पंहिंजी पसंदि जो आइटम तव्हां ॾिसी क़ीमत चेक करे एड टू कार्ट करे छॾियो। हे टेलीविज़न ॾिसो, एंड्रॉइड बॉक्सिस, टेलीविज़न, USB जेको सो हे अवां ॾिसी सघो था। प्रोजेक्टर, हे TV अवां ॾिसो। हे TV LCD 32 इंच निकाय जी 340 रियाल में। जी हाँ दोस्तों, 340 में निकाय जी 32 इंच LCD TV आहे। LCD न आहे बल्कि LED आहे। LED TV सिर्फ़ु 340 रियाल में, पर हीउ स्टॉक में अवेलेबल न आहे छो जो डिस्काउंट हले थो। स्टॉक ख़तमु थी वियो आहे। इन करे एड टू कार्ट करे जेॾी महिल बि स्टॉक में अवेलेबल हुजे तव्हां ऑर्डर करे सघो था। हीउ एड टू कार्ट जो ऑप्शन अचे थो, बाय नाउ एड टू कार्ट। अगरि बाय नाउ में न आहे स्टॉक में अवेलेबल, तव्हां एड टू कार्ट करे पोइ जेॾी महिल स्टॉक में अवेलेबल हुजे तव्हां ऑर्डर करे ॿुधाए सघो था। हीउ विदिन 2 days हिननि जी डिलीवरी हूंदी आहे, 3 days। चेक कयो। सो दोस्तों, दोस्तनि खे असां सोचीसीं था आगाह कयूं। को बि दोस्त अगरि हिन मौक़े मां फ़ाइदो वठणु चाहे थो, जेके दोस्त जेके ऑनलाइन शॉपिंग कंदड़ आहिनि, उन्हनि लाइ तमामु मोबाइल सैमसंग मोबाइल हर कैटेगरी मोबाइल आहिनि। अगरि कैटेगरी वाइज़ सैमसंग, नोकिया, हुआवे, एप्पल सभु